अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मुलाकात प्रोग्राम के सिलसिले में सिंध तमाम सुठे लेजेंड आर्टिस्ट मोहतरम एस भट्टी के अस तकलीफ़ ॾिनी आहे। एस भट्टी साहब को पंहिंजी फनी लाइफ के हवाले से भी पुछंदासूं ऐं ज़ाती हवाले से कुछ सवाल थींदा। तव्हांखे भली ॻाल्हि आहे भट्टी साहब? मेहरबानी सर। अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरीं त मतिलबु हिन फील्ड में तव्हांखे घणो अर्सो थियो आहे? अर्ज़ु कंदो वञा मुर्ती साहब, तव्हांखे वॾी महिरबानी जो तव्हां मूंखां लफ़्ज़ पुछण जी आवाज़ कई। हिन वक़्तु मुंहिंजी जेका एज आहे त 72 ईयर्स, माना 62 साल आहे। माशाल्लाह। मां पंहिंजी फ़न जी शुरूआति मां पंहिंजे स्कूल खां ई शुरू कई। नंढड़ा में बचपन खां वठी उते टेबलोस थींदा हुआ, कैंप फायर्स थींदियूं हुयूं, ॻाइण जा प्रोग्राम थींदा हुआ। इवन उते असांजे बिरासिटी में हाई स्कूल हो केसी अकेडमी, उनमें बाक़ाइदे हिकिड़ो ड्रामा हॉल। केसी अकेडमी के थोरो वाज़े कयो? कहिड़े केसी नाले अकेडमी माना त कौड़ोमल चंदनमल अकेडमी। अच्छा, ये माना पार्टीशन खां अॻे जी ॻाल्हि आहे? तक़रीबन ईअं। हा, तक़रीबन ईअं। त उन जे हवाले सां इहो मां चवंदुसि त उन वक़्त में साईं मुनीर अहमद सूमरो साहिबु टीचर हूंदो, असांखे पढ़ाईंदो। पोइ वरी साईं जॾहिं नौकिरी छॾी, पोइ अलाए छा थियो, त पोइ स्टेशन डायरेक्टर बि असांजो उस्ताद थी रहियो। रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो पहिरियों स्टेशन डायरेक्टर मुनीर अहमद सूमरो साहिबु। बिल्कुलु एग्ज़ैक्टली करेक्ट। उहो साईं सां उन साईं सां गॾु कमु कयो। मां शुरूआति मतिलबु स्कूल खां ई वठी कई। मां ॻाईंदो बि हुउसि, टेबलोस में कमु बि कंदो हुउसि, छोकिरियुनि नंढनि जा किरदार बि कंदो हुउसि। माशाल्लाह। उन खां पोइ मां 1971 में मुंहिंजी सर्विस थी शदाबपुर। उते उस्ताद इमाम बलोच सां मुलाक़ात थी वई। पोइ स्टेज जो दौरु ॾाढो सुठो दौरु हो ऐं ॾाढी हुनजी स्टेज जी अहमियत हुई। ॾाढा सुठा ड्रामा बि थींदा हुआ ऐं तरबियत बि सुठी मिलंदी हुई। इहो कहिड़े सन जी ॻाल्हि आहे सर? स्टेज जॾहिं 1971 त उहो 71 खां वठी को सिलसिलो अॼु ॾींहं ताईं उहो जारी आहे। पोइ उन खां पोइ स्टेज ते कंदा रहिया। पोइ मुंहिंजी मुलाक़ात शाह असद सां थी। उन दौरान स्टेज जे दौरान शाह असद सां मुलाक़ात थी टंडो आदम में। पोइ संदसि फिल्म हुई मरहूम जलाल चांडियो जे नाले ते, जलाल चांडियो। पोइ वरी परऊ कईसूं, शहीद कईसूं, जिया लतीफ़ कईसूं, माना सिनेमा जी फिल्मूं कयूंसीं, पुकार कईसूं, इहे कयूंसीं। उन खां पोइ हिकिड़ो ड्रामनि जो वरी सिलसिलो थियो। पथर दुनिया में मां न अची सघुसि। ॻाल्हाइण मूंखे ऑफर बि, पर मुंहिंजी सर्विस जो थोरो माहौल हिन करे मूंखे जेका सा वक़्तु इजाज़त न पियो ॾिए, हिन करे मां पथर दुनिया में मां न अची सघुसि। उन खां पोइ साईं उन खां पोइ मामा लालू हिकिड़ी नंढड़ी सीरियल कई, पाणी मथे झूपड़ा। उन खां पोइ पाणी मथे झूपड़ा खां पोइ यकदमि ई साईं सलीम शाह राजवी साहिब जो सोप सीरियल। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मुंहिंजी फस्ट सोप सीरियल जेका आहे सा साईं सलीम शाह राजवी जे अंडर डायरेक्शन में मां कमु कयो। कॾहिं त मिलंदासीं? कॾहिं त मिलंदासीं, जंहिंमें तव्हां बि मेरा किरदारु हो ऐं ॾाढो मुंहिंजो सुठो किरदारु रहियो। साईं सुठी महिनत बि कई, छो त मां उन वक़्त में मूंखे एतिरो कैमरा जो तजुर्बो बि कोन हो, असांखे लुक जी बि ख़बर कोन हूंदी। साईं असांखे तमामु हिकिड़ी वज़ीराई ॾिनी जो कॾहिं त मिलंदासीं। ॻाल्हि कटियां थो तव्हांजी, कॾहिं त मिलंदासीं माना उहो प्रोजेक्ट हुयो, वाहिद माना सीरियल हुयो जंहिंमें तरबियत मिली घणनि खे। बिल्कुलु। इन सीरियल मां कुझु जेके असिस्टेंट आहे उहो कैमरामैन थिया। बिल्कुलु। ऐं के आर्टिस्ट अहिड़ा हुया जिन खे टेक्निकली शयूं कोन हुयूं, उन्हनि खे बि सिखण जे लाइ कुझु स्टेज जो असांखे तजुर्बो थो, पर हाणे असांखे कैमरा जो तजुर्बो त हुयो कोन। ऐं वरी शोहरत बि मिली। ऐं हिन महिल ताईं बि मूंखे अञा ताईं काफ़ी माण्हू मिस्री ख़ान सरींदा आहिनि। मतिलबु जेके बि असां किरदार मूं कया आहिनि, ख़ासि करे मां उन्हनि किरदारनि जे नाले सां ई सुञातो वेंदो आहियां। अॼु ॾींहं ताईं वलू व्याजी, दरिया ख़ान, फलाणो मिस्री ख़ान, बहरहाल कई कैरेक्टर कया आहिनि नाले सां, मतिलबु मां सुञातो वेंदो आहियां। जेतिरा बि किरदार कया अथव, मतिलबु तव्हांखे हर किरदारु शोहरत ॾियारी आहे। वॾे परदे जी फिल्म खां वठी टेलीविज़न जे ड्रामे ताईं, स्टेज ताईं। मतिलबु किथे ईअं महसूसु कयो अथव त हीउ फलाणो किरदारु करे यार मूं ग़लती कई, इहो किरदारु न कयां, या अहिड़ो को बि शइ? मसलन त अर्ज़िया त
मुंहिंजे ख्याल में असांजा सुठा डायरेक्टर साहब आहिनि मुंहिंजे बॉडी स्ट्रक्चर खे या मुंहिंजी डायलॉग डिलीवरी खे ॾिसी करे मूंखे कैरेक्टर जेके बि ॾिना आहिनि मां उन्हनि कैरेक्टर में पंहिंजो चैलेंज करे वरितो आहे। बाबा हिकिड़ो मूंखे कैरेक्टर मिले थो भले मुंहिंजे मिज़ाज जो न हुजे पर मूंखे उहो करे ॾेखारिणो आहे मां बिल्कुलु मां पंहिंजी महिनत करे मां कैरेक्टरनि खे उजागर कयो आहे। मतिलबु जेके तव्हांखे अला साईं हिकिड़ी ॾात ॾिनी आहे जेकी तकलीफ़ सलाह ॾिनी आहे उनजो तव्हां भरपूर इस्तेमालु कंदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु उनजो मक़सदु इहो थियो त कहिड़ो किरदार में झोल हूंदो आहे माना कहाणीकार जे तरफ़ां या किरदार में एॾो ख़ासि छा चवंदा आहिनि त ग्रिप न हूंदी आहे पर पंहिंजी फनी सलाहियतुनि आधार हुनखे बिल्कुलु माना अहिड़ो अदा कंदा हुजो बिल्कुलु। ऐं ॾिसो न इहे सभु शयूं महिनत सां थींदियूं सोच सां थींदियूं पुछण आखण सां थींदियूं। हिकिड़ी शइ मूंखे नथी अचे गुरसाब यार हीअ तूं ॾिसो जेकॾहिं मूं में का कमी आहे त तव्हां मूंखे ॿुधायो जेकॾहिं तव्हां जी ॻाल्हि मूंखे वणे थी त बिल्कुलु मां उन हिसाब सां मां उन ट्रैक ते वेंदुसि। मां सिखण जो अमल त आख़िर ताईं नंढड़ो कॾहिं कॾहिं नंढड़ो ॿार बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि करे वेंदो आहे उनखे ईअं माण्हू टॉलरेट न करे त भई नंढड़ो ॿार आहे या असांजे ड्रामे में या फिल्म में एक्स्ट्रा कमु पियो करे कॾहिं उहो सुठी ॻाल्हि करे वेंदो आहे मूंखे वणंदी आहे ऐं मां बिल्कुलु एड बि करे छॾींदो बिल्कुलु मां एड बि करे चवंदो आहियां। इवन असांजा राइटर साहिब आहिनि जेके ड्रामा लिखनि था मां उन्हनि में पंहिंजी एडिशन बि कंदो आहियां डायलॉग्स जी जेकॾहिं को सुठो लॻंदो आहे उनखां इजाज़त वठंदो आहियां जेकॾहिं मूंखे को सुठो डायलॉग लॻे थो लिंक्ड उन सां सीक्वेंस में आहे त उहो चवंदा आहिनि बाबा तुंहिंजो यार हाणे हेॾो तजुर्बो आहे। ॾिसो न पहिरीं ॻाल्हि त इहे सभु शयूं जेके आहिनि आर्टिस्ट या एजुकेटेड माण्हू इहे शयूं सभु करे सघे थो। अनपढ़ियल माण्हू कहिड़ी ख़बर कंहिं पहाकनि जी डायलॉग जी शब्द जी मद जी त इन जो एजुकेशन सां तमामु माशाल्लाह मुंहिंजी तइलीम सुठी आहे मां उन हिसाब सां सिंधी शब्द मद पहाका हिकमत ऐं ॿियो वरी तव्हांखे कमु जेतिरो कयो आहे त उन हिसाब सां तव्हांजी तालीम में इलाही इज़ाफ़ो थियो स्टेज फिल्म टेलीविज़न त उनजे मतिलबु प्रोनाउंसिएशन थियो लबो लहजो थियो या मुहावरा थिया या लफ़्ज़नि जी जेकी उणत आहे जेकी आहे उहा बि त अची वई हूंदी इलाही। बिल्कुलु सभु तजुर्बो हिते त सही हाणे हिकिड़ी ज़िंदगी न खपे हिते त ज़िंदगियूं खपनि इहो हिकिड़ो वॾो सफ़र आहे। आर्टिस्ट खे एवॉर्ड न मिलंदो आहे बसि चवंदा आहिनि त मूंखे एवॉर्ड जी ज़रूरत आहे। मां तव्हांखां सुवाल कयां त तव्हां जेतिरो बि कमु कयो आहे तव्हांखे किथे महसूसु थियो आहे त यार मूंखे एवॉर्ड मिलणु घुरिजे हा भई एवॉर्ड असीं घुमंदड़ फिरंदड़ एवॉर्ड पाण आहियूं माण्हुनि जी अॼु बि मुंहिंजे ख्याल में त पाण गॾु आयासीं पे मथे जी खां त हेॾी सारी पुलिस अटाला बीठा ट्रैफिक वारा एक्साइज़ वारा असांखे ॾिठूं उहो ॿियनि गाॾियुनि खे छॾे पाण सां फ़ोटो पिया कढनि काज़ तव्हां आहियो अगरि तव्हांजी गाॾीअ काज़ असां ॾिसी छा कंदा वेतरो सेल्फी पिया कढनि इहो वॾो एवॉर्ड आहे। बाक़ी हाणे कंहिं इदारे जे तरफ़ां एवॉर्ड जी ज़रूरत बि कोन्हे जेको तख़लीक़ी आर्टिस्ट आहे हुनखे एवॉर्ड ॾिसंदड़ आहे मुंहिंजे ख़्याल में उहा उन शइ जी ज़रूरत ई कोन्हे इहा शोहरत ई हिकिड़ी वॾो एवॉर्ड आहे। ऐं माशाल्लाह असांखे तमामु असांजो हलनि खे एॾो मीडिया असांजो सिंधी एतिरो वसी कोन्हे पर उनजे बावजूदि असांखे जेका शोहरत मिली आहे उहा असांजे कद पुत खां तमामु वॾी आहे। शोबिज़ में जेको पैसो मिले थो थोरो या घणो उन ते कोन था ॻाल्हायूं उहो यूटिलाइज़ कीअं कंदा इस्तेमालु कीअं कंदा साईं अर्ज़ु आहे त ॾिसो न असांजो सिंधी मीडिया में एॾियूं के वॾियूं बजेटूं कोन्हनि हीअ मतिलबु असांजे ॾिसो हिकिड़ो असांजी हिकिड़ी ख़ुराक आहे। असां कॾहिं पैसे खे त ॾिठो कोन्हे कंहिंखे डायरेक्टर असांखे कास्ट कंदो आहे इदारो कास्ट कंदो आहे असां इहो कोन पुछंदो आहे मूंखे बजेट घणी मिलंदी पैसो ॻाल्हाईंदा बि कोन्हे ॻाल्हाईंदा कोन्हे भाउ ठीकु आहे बाबा जेको असांजो हक़ु आहे तव्हां असांखे ॾियो असांखे पंहिंजी ख़ुराक खपे असांखे पंहिंजी विंदुर खपे जेका कुदरत असांखे ॾात ॾिनी आहे असां उनखे उजागर कयूं। मतिलबु चवण जो आहे त आर्टिस्ट जे अंदर में वहीं त हर इंसान जे अंदर में हिकिड़ो ॿारु हुजे थो पर आर्टिस्ट जे अंदर में उहो ॿारु आहे जेको तलबे थो त मूंखे विंदुर जे लाइ का शइ खपे को किरदारु खपे को अहिड़ो स्क्रिप्ट खपे को अहिड़ी कहाणी खपे जंहिंसां मां पंहिंजूं चिलविलायूं पंहिंजो जेको अंदर जो इज़हार आहे उहो जेको आहे सो डायरेक्ट ॾेखारे सघे। सो हूअं बि चवंदा आहिनि त माना ख़ुशी जहिड़ी ख़ुराक कोन्हे का ऐं जेकॾहिं तव्हां ऐं असां ख़ासि तौर ते जेके हिन फील्ड सां वाबस्ता आहियूं त असांजी ख़ुराक वाक़ई किरदारु आहे को अहिड़ो किरदारु जी तलब हुजे को अहिड़ो किरदारु तव्हांजी डिमांड हुजे या अहिड़ी माना ख़्वाहिश हुजे ત્યારે ही किरदारु मूंखे अञा करिणो आहे या कंदुसि। साईं ॾिसो न हे त हिन दुनिया में त लखे किरदार आहिनि को हिकिड़ो किरदारु त आहे कोन
हिकिड़ो मां किरदारु कंदुसि अदा लूले लंगड़े जो कयुमि वरी जा अदा अंधे जो कंदुसि अदा अंधो कयुमि अदा मां काणे जो कंदुसि अदा काणे अदा मां पॉज़िटिव कंदुसि इहे मतिलबु इहा त शइ खुटणी ई कोन्हे न हिते असांजी ज़िंदगी ख़तमु थी किरदारु खुटंदा ई कोन इहा ख़्वाहिश ख़तमु थींदी कोन ऐं वॾी ॻाल्हि आहे त हुननि जी जेकॾहिं तव्हांजी सवेर चयो त बॉडी मिज़ाज मुताबिक़ किरदारु न बि आहे उहो करिणो आहे त इहो चैलेंज आहे ऐं मुख़्तलिफ़ किरदार जेके मतिलबु जीअं तव्हां सवेर जी ज़िक्र कयो त अहिड़ा किरदार बि चैलेंजेबल हूंदा आहिनि आर्टिस्ट खे त हालांकि मुंहिंजो कैरेक्टर रहियो कन्नड़ जी सेज में दरिया ख़ान हालांकि असां वटि त ईअं थींदो आहे त बाबा वॾेरो हुनखे ठाहियो जेको वार हीअं हुजनि चुल्हो हुजे तंबुरो हुजे कोट हुजनि से बूट बाटियूं हुजनि इहो हुजे हालांकि मूंखे मुंहिंजी वॾेरे जहिड़ी त पर कई अहिड़ा वॾेरा असांजे समाज में आहिनि हा इहो ज़रूरी न आहे त को सूंहं हुजे मुछूं वॾियूं हुजनि या वार वॾा हुजनि कोट बूट हुजनि इहो ज़रूरी न आहे मतिलबु तव्हां हिकिड़ो कैरेक्टर जी तव्हां हुनजी डिमांड खे पूरो कयो तव्हां बिल्कुलु लॻंदो मां लॻुसि दरिया खान लॻो लामारो हिकिड़ो ख़तमु बिल्कुलु लॻो नायाब टीवी जे लाइ हीउ सिलसिलो तव्हांजो कयूं था साईं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो अॼु बल्कि कल्ह खां असां साईं जे अंडर डायरेक्शन ड्रामो रूपलो कोली ऐं सवेर मुंहिंजी ॻाल्हि में तव्हां बि ॿ लफ़्ज़ चया त साईं झंझट में हथु विझंदो आहे अॻे में बि असां थर जो ड्रामो कयो इहो न माण्हू ते हिन फस्ट अवार्ड खयों लाड़काणी आर्ट काउंसिल में ऐं ॾाढो सुठो आहे असां पहिरीं इहो सोचियूं पिया त यार हाणे हीउ थर जो ड्रामो आहे वरी शहरी माण्हू हे ॾिसंदा ॿिया कॉमेडी ड्रामा थिया आहिनि ॿिया पर हिकिड़ो क्लासिकल ड्रामो कहिड़े ख़ुश्क सब्जेक्ट पर जॾहिं असां हुनखे चैलेंज सम्झी कयो साईं डायरेक्शन सुठी ॾिनी असां सुठी परफॉर्मेंस कई त तव्हां थोरे अरसे में ॾींहं ॿ असां रिहर्सल कई ऐं उन में जेको आहे जेके मतिलबु रिहर्सल जे लाइ टाइम हुजणु घुरिजे ओतिरो टाइम बि में त ईअं थींदो जो असां ड्रामे जी टे महीना बि रिहर्सल कंदा हुआसीं हाणे 3 ॾींहंनि में असां रिहर्सल करे इहो त ॾाढो मुश्किल सो रूपले कोली जे आयासीं प्ले जे लाइ ॾिठो तव्हां त कल्ह रिहर्सल में ॾाढो मज़ो बि आयो ऐं जॾहिं डायलॉग हिक ॿिए सां डिलीवर कयासीं त ॾाढो सुठो मज़ो पियो अचे ऐं न त स्क्रिप्ट ॾिसूं पिया त यार हिन में अलाए छा पर जॾहिं उहो महसूसु कंदो त जेको यार ही कैरेक्टर मुंहिंजे साम्हूं आहे सुठो एक्टर आहे ज़ाहिर मां बि परफॉर्म सुठी कयां त इन करे थोरो चैलेंज जेकॾहिं माण्हू स्टेज ते डायरेक्शन कई तव्हां काफ़ी मां कई अथई डायरेक्ट काफ़ी ड्रामा मुंहिंजे ख़्याल में को 60-70 ड्रामा मूं डायरेक्शन में कया ऐं उन मां मूंखे डायरेक्शन मां वॾो मूंखे फ़ाइदो इहो मिलियो त मां जेके बि कैरेक्टर हूंदा मां उन्हनि खे करे ॾेखारींदो बाबा हीरो जो अचणु हीअं थींदो छोकिरी जो निहारणु हीअं थींदो या धाड़ियल हीअं थींदो विलन हीअं थींदो वॾेरो हीअं थींदो उन मूंखे काफ़ी सपोर्ट कई मतिलबु अर्ज़ु आहे त मां इहे सभु ॻाल्हियूं लख ॻाल्हियूं तव्हां कंदो पर हीअ कुदरत जी ॾात आहे बिल्कुलु उहो जेको अंदरि में जेको ॾात जेका वेठल आहे उहो तव्हांखे पाण ई तव्हां यकीन कंदो त मां जॾहिं स्टेज ते परफॉर्म कंदो आहियां त मां सम्झंदो आहियां त मूंसां को वजूद आहे को ॿियो जेको मूंखे ॾिसे पियो त हाणे बाबा तूं हाणे हीअं हल तूं डायलॉग हीअं चओ मां हीअं महसूसु कयां इलामी कुवत हूंदी आहे त उहा कुवत कमु कंदी आहे हाणे ॾिसो न तव्हां गॾु हगे तव्हां सेखारींदो गॾु त एक्टिंग कोन कंदो न हा इहा कुदरती ॾात आहे हे को सुहिणाइप सां कपिड़नि सां या उन सां ॾात जो को तइलीक़ ई कोन्हे मथां जी हिकिड़ी मिल्कियत काफ़ी आर्टिस्ट आहिनि जेके ख़ूबसूरत बि आहिनि पर परफॉर्मेंस जो कोन्हे मज़ो न आहे न इहे डायरेक्शन जा जेके तजुर्बा आहिनि हाणे तव्हां ॿियनि जे डायरेक्शन में मिसाल तौरु इहे माण्हू रीति तव्हां सलीम शाह राजती जी डायरेक्शन में कयो या रूपलो कोली बि कयो था पिया त पंहिंजी जेके उन टाइम जेके तव्हां स्टेज ते डायरेक्शन ॾिनी उहे तजुर्बा शेयर कंदा हो मतिलबु हिननि डायरेक्टरनि लाइ बिल्कुलु बिल्कुलु वॾो फ़र्क़ु आहे न हर कहाणीअ जो पंहिंजो असरु आहे चेंज आहे पंहिंजो ईअं ज़रूरु न आहे त को हिकु जहिड़ा ई ड्रामा हूंदा के क्लासिकल हिस्टोरिकल के अदबी के मतिलबु हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि सां रुतबो आहे हेतिरो अरसो कमु कयो अथव किथे महसूसु थियो त तव्हां थकिजी पिया हुआ हाणे हिन फील्ड खे छॾे न अञा पाण तव्हां यकीन कयो त जहिड़ो अञा कुवत वधंदी वञे
मां जेकर 8 ॾींहं घर में वेठो हूंदो आहियां, तव्हां यकीन कंदो बोर थी त पओ। मां जहिड़ो बीमारनि वांगुरु लॻंदो आहे, पर जेकॾहिं को काल कहिड़ी ईंदी आहे त अहिड़ी बड़ा दिलि बि गुलाब वांगुरु टिड़ी पवंदी आहे। ख़ासि तौर ते डायरेक्टर जी कॉल अचे त वञा पको आसरो हूंदो आहे। पको आसरो थो पवे। ऐं तव्हां बि सवेरे चओ था असां हिननि सभिनी डायरेक्टर साहिबनि सां, आर्टिस्टनि सां दोस्ती वारो माहौल रखियो। दोस्तीअ बि पंहिंजी जॻह ते मथां साईं सलीम शाह आहे, साईं मुनवर शाह आहे, मामा लालू आहिनि, सभिनी सां कमु कयो। उन्हनि सां शादी में ग़मी में हर ॾुख सुख में असां गॾु हूंदा आहियूं। कॾहिं बि असां अहिड़ी शइ हुननि खे महसूसु कोन करणु ॾिनो। उहो असां हिकिड़ो माहौल पैदा कयो ऐं इहो ई माहौल जेको आहे सो हिकिड़े आर्टिस्ट खे खणी हलंदो। हिकिड़ो जेकॾहिं ॾिसो न, हाणे हिकिड़ो डॉक्टर आहे, जेकॾहिं मरीज़ सां रिलेशन न रखंदो त उहो मरीज़ ठीकु थींदो ई कोन। बिल्कुलु। त हिते को बूथ सुॼाए त कमु कोन्हे करिणो। हिते दोस्ती माहौल में तव्हां कयो, माना दवा खां वधीक हिजाब बि न लॻो। दवा खां वधीक हुनजी जेकी माना डॉक्टरी जी जेकी रवैयो आहे उहो अधु मरीज़ खे ठीकु करे अधु मरीज़ खे। त जॾहिं असां अहिड़ा दोस्त आहिनि उन्हनि जे डायरेक्शन में कमु कयूं था, ऐं को हिजाब न आहे, फ्री शिप आहे, सभु माहौल हिकिड़ो ठही थो वञे। जेको कंहिं मिसाल नए माण्हू सां माण्हू कमु कंदो त उहो थोरो ॿियो असरु थिए थो, जेसि ताईं वञी हुन सां का रिलेशनशिप ठहे। इहे असां पंहिंजो दोस्ती माहौल में कमु कयो आहे। हेतिरो दौर ॾिठा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त तव्हां जनरेशन्स जी तब्दीली वारा दौर ॾिठा आहिनि। मतिलबु 70s जो दौर, वरी 2000 जो दौर, वरी 2020 खां पोइ जो दौर, बड़े पर्दे जी फिल्म, स्टेज ड्रामो, टेलीविज़न जो ड्रामो। हाणे हीउ यूट्यूब जो दौर अची वियो आहे। हर माण्हू यूट्यूब ते का न का शइ ॾिए थो। जेके ख़ासि तौर ते नौजवान या यूट्यूबर जेके आहिनि, यूट्यूब ते जेको कमु कनि था पिया, या टेलीविज़न आहे सम्झो, त उन्हनि खे कहिड़ी सलाह ॾींदो? मतिलबु त जेके इहो पहिरीं त मूं वटि को सिस्टम आहे कोन्हे, नए सिलसिले में मुंहिंजो तजुर्बो कोन्हे। मतिलबु जेको कमु कनि त हू उनखे तव्हां कहिड़ी सलाह ॾियो त कहिड़ो कमु कनि? मतिलबु अहिड़ो साफ़ शफ़ाफ़ कमु कनि जंहिंमें को इस्लाही पहलू हुजे। जीअं कॾहिं कॾहिं नायाब टीवी ते साईं जा प्रोग्राम ॾिसंदो आहियां, ॾाढो सुठो साईं मवादु रखंदो आहे। कॾहिं कॾहिं त मां कॾहिं त मिलंदासीं, ड्रामो ॾिसंदा आहियूं ऐं पुराणियूं यादूं बि हिकिड़ियूं एडवाइस थींदियूं आहिनि। त शफ़ाफ़ प्रोग्राम, गदलाइण न हुजे। मतिलबु इहो कोन चए त यार ही छा हुननि गंद रिकॉर्ड कयो आहे। एतिरो अरसो थियो अथव फील्ड में त अलाह तव्हांखे केॾे कंहिं फीमेल आर्टिस्ट सां को फीलिंग्स तव्हांजूं थी हुजनि, माना को इश्क जो दास्तान ठहियो हुजे, ॾिसो या का आर्टिस्ट वणंदी बि हुजे? मां हिकिड़ो अर्ज़ु करियां, ॾिसो त को बि प्रोफेशन हुजे, जेसि ताईं उन प्रोफेशन सां तव्हांजी सचाई न आहे तेसि ताईं उहो अॻिते माण्हू न हली सघंदो। असां पंहिंजे आर्टिस्टनि, पंहिंजे मां जवानी जे दौर में बि पंहिंजनि भेनरुनि वांगुरु, पंहिंजे धीअरुनि वांगुरु उन्हनि सां गॾु रहियासीं। महिल ताईं असां उहो ई शफ़ाफ़ थी कमु कयो आहे। इन में को निगेटिव पॉइंट ऑफ व्यू सां कॾहिं बि सोचियो ई कोन्हे त बाबा हे हीअं आहे। इहो गदलाइण त मूंखे वणंदी कोन्हे। जॾहिं तव्हां पास, पर रुॻो ही फील्ड, को बि वापारु, को बि धंधो, को प्रोफेशन जंहिंमें तव्हांजी का ग़लति सोच न आहे त उहो तव्हां अॻिते हली सघो था। हिनमें उहो वक़्ती तौर सां माण्हू छा थींदो? नायाब टीवी जे लाइ ॿ लफ़्ज़ चओ। साईं नायाब टीवी जे लाइ नायाब त आहे ई नायाब। इन जे लाइ मां दोस्तनि खे चवंदुसि नायाब टीवी खे ॾिसो, सब्सक्राइब कयो, कमेंट्स ॾियो, लाइक कयो। तव्हांखे सुठो मौक़ो मिलंदो। हिन में ड्रामा पुराणा ऐं काफ़ी शयूं तव्हांखे मिलंदियूं, तव्हांखे वणंदियूं। ऐं म्यूज़िकल प्रोग्राम, आर्टिस्टनि जा इंटरव्यू, मेल जा, फीमेल जा, मतिलबु मुख़्तलिफ़ फ्लेवर्स तव्हांखे मिलंदा। ऐं ॾाढो तव्हां हिकिड़ो दफ़ो ॾिसंदो, मुंहिंजे ख़्याल में त पोइ ॾिसणु न विसारींदो। ॾाढी महिरबानी तव्हांजी जो तव्हां टाइम ॾिनो ऐं हिन बहाने नायाब टीवी जे तवसुत सां, नायाब टीवी जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी, तव्हांजी फील्ड जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। तमामु लाभायती ऐं काराइती ॻाल्हि थी। इनशाला वरी ॿिए दफ़े जॾहिं तव्हां असांजी पकड़ में ईंदव तव्हांखे असां छॾींदासीं कोन। महिरबानी सर, महिरबानी। न न, हीअ त पाण सुठी ॻाल्हि आहे। मूंखे पाण ॾाढी ख़ुशी थी जो नायाब टीवी जे लाइ ॿ टे लफ़्ज़ बि चयासीं ऐं पंहिंजे अंदर जो हाल बि ओड़ियोसीं। तमामु तव्हां मूंखे
उहो प्राइमरी खां वठी हेॾी वॾी एजुकेशन तक वठी आयो ॾाढो। दोस्तो तव्हां सभिनी जी महिरबानी। मुलाक़ात जे सिलसिले में नायाब टीवी जे लाइ असां एस भट्टी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं ऐं इनशाला वक़्तु मिलियो त तव्हांखे तमामु सुठे आर्टिस्ट सां अहिड़ी गुफ़्तगू वरी मुलाक़ात में कराईंदासीं। थैंक यू।